असां वक्त तुरंत विचारचंद मौजूद आहियूं जिते हिकु नौजवान खे ॻोठाणे खे जेको आहे शहीद करे क़तल करे हिते उनजो मर्द जेको आहे हिन वक़्तु विचारचंद रखियो आहे ऐं हिन वक़्तु तव्हांजी केॾी असां ॾेखायूं था भेणियूं हिन वक़्तु राति जा 11 थियनि था न त उहे असां गॾु मौजूदु आहिनि ऐं काफ़ी समाज जा माण्हू हिते मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं। इंक्रोचमेंट के नाले ते अज एक नौजवान शहीद थी इंक्रोचमेंट कई तो गोट मतलब कब्जो है गोट वारन कब्जो किया गोट वारन होते भला फैक्ट्री ठाई है गोदाम हुन जा घर न करी पई होते रहण त सदियन का अज का न 70-80 साल पुरानो गोट है एकड़ो मानो अचे तो जब मुंजी जमीन है अब तुझी जमीन है सही है जॉइंट डिमार्केशन किथे है जमीन में रेवेन्यू क्लियर करे मुख्तियार कर गोटाबाद किथे है उन्हें क्लियर कई है जमीन के कब्जे में उन हकूक में बैठानो आयो जी बस इंक्रोचमेंट करे और जी जाती करे और मैं मासूम की जान खई हो असा जी अपील है ज्यादा ट्रेन ये एकड़े पन्ने जे मथो ता मानन जा घर ड्राइवर जो एकड़े पन्ने जे मथो ता नौजवान मानन के शहीद करे छडियो ये कबूल न थींदो जेको मानन में इन्वॉल्व केडीए और पुलिस जेको भी इन्वॉल्व वो भाई मुअत्तल भी थींदा उनके मथो FIR भी थे असा जी यही डिमांड है जेका भी थे बेटा उनकी ये डिमांड है लवकीन जी भी यही डिमांड है। शहीद जा कातिल हुआ हिननि ते असीं FIR कटी आहे हिननि खे असीं उहिदनि खां हटाए छॾियो आहे असीं हलिया वेंदासीं। ही कार्रवाई रुगो मां सम्झां थो त सिंधी माण्हू खे अक़लियत में तब्दील करण जी हिकिड़ी साज़िश आहे। मां सम्झां थो त असांजा जेके क़दीमी ॻोठ आहिनि उन्हनि खे कराची मां ख़तमु करे असांखे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। हीउ सॼो उन्हनि जी जेका आहे सोची सम्झी साज़िश आहे ऐं हिनखे लॾ पलाण जे हिसाब सां उन्हनि खे रखियो वियो आहे त जीअं सिंधी माण्हुनि जी आबादी जेका आहे उहा ख़तमु करे जिनके मुहाफ़िज़ चयो वेंदो आहे त कानून जा रखवाला ऐं मुहाफ़िज़ आहिनि उहे अची करे निहतनि माण्हुनि जे मथां त ख़ाली माण्हुनि जे मथां मज़दूर माण्हुनि जे मथां सिधियूं उन्हनि जे सीननि ते गोलियूं हलाइनि था हद जी साईं इहो असांखे तक़रीबन 4-4:30 बजे जेको आहे पुलिस जेका लैंड ग्रेबर सां गॾु अची असांखे हमिलो कयो उन दौरान जेको आहे थोरा तशदुद जा वाक़िया थिया इन दौरान जेको आहे असांजो हमरा खे पुलिस जी तरफ़ां गोली लॻी जेको गुज़ारे वियो अलाह पाक उनजी मग़फ़रत करे। इन खां अलावा असांजा 3-4 हमरा ॿिया ज़ख़्मी बि थिया आहिनि उन्हनि जी मरहम पटी कराए उहे घर ऐं इन लाश खे जेका असांजो शहीद थियो आहे महबूब उनखे असां तक़रीबन हिते 8 बजे जा खणी अची वेठा आहियूं एतिजाज जी रिकॉर्ड पिया करायूं त भई इहा असां ते पुलिस जेका असां तमामु त नाजाइज़ी कई आहे। गोली लगी है को नन्नो आ नहीं मैं हाँ अच्छा गाड़ी पुलिस में अटने इंक्वायरी जेका उनजे मथां विहारी वई आहे केडीए जे मथां बि इंक्वायरी जो लेटर जारी थी वियो आहे 7 ॾींहं ते जेको ATC जी FIR थी आहे SSP साहब उहो पंहिंजो ऑन द कैमरा असां सां वेही करे कचहरी ऑफ द कैमरा असां सां वेठो आहे हुन में हुन इहो बयानु ॾिनो आहे त 7 ॾींहं ताईं को बि माण्हू गिरफ़्तार न थींदो 7 ॾींहं में इंक्वायरी थींदी त हिन में गोली कहिड़े साइड खां लॻी आहे SSP जो चवणो हुयो त गोली तव्हांजे ॻोठाणे जी पंहिंजी लॻी आहे असांजो चवणो त पुलिस जी लॻी आहे हाणे हिन ते 7 ॾींहंनि जी इंक्वायरी आहे सुभाणे असां सभु दोस्त वेंदासीं माजिद भाउ आहे साईं बख्श मंगलाणी आहे ऐं जेको हिते PP जो MP जे उम्मीदवार आहे उहो असां वेही करे इहो तय कंदासीं त कहिड़े SSP के SP के असां ॾियूं इंक्वायरी जिन ते असां पाण मुतफ़िक़ थींदासीं उहो इंक्वायरी कंदो ईअं न आहे त पुलिस पंहिंजी तरफ़ां इंक्वायरी करे कॾहिं बि न थींदो इंशाल्लाह इंसाफ़ थींदो हिन बार त तव्हां हिन जा ख़्यालात ॿुधा त हिन जो चवणु आहे त जेसी ताईं SSP खे मथां FIR कई न वेंदी त असांजो जेको आहे धरणो जारी हूंदो ऐं
अंध पिछड़ा खड़ी करे सिस्ती रात रहंदासीं ये रोड बंद हूंदा जेसि असांजे मुतालबा पूरा न कनि कैमरामैन आज़ाद कल सां गॾु आऊं आहियां बशरम कलादी न्यूज़ कराची।